गुनाह कंदा वरी गुनाह करे उन जे मथां ॾाढ मुर्सी करे वेंदा बाबा फलाणे ये प्लाट ते कब्जो करे आयो जी वणे उए करे अज जिना करे आयो आया यारन के ॿुधाईंदो साईं करीमन फरमायो लिखी गुनाह ता कयो त पंहिंजे गुनाह खे लिकाए छॾियो थी सके तो अल्लाह बख्शे छॾे पर जॾहिं को माण्हू लिखी गुनाह करे परदे जे पोयां गुनाह करे वरी जॾहिं ॿाहिर ई अचे यारन दोस्तन सां गॾु वेहे वरी यारन दोस्तन के चे बुधाए पैदा हे गुनाह जो कम करे आयो है हे बदकारी जो कम करे आयो है तो उन मानू के बीणो चौड़ो अजाब थींदो जड़े तो लिखी गुनाह कयो त लिकाए छड़ी अजाब अल्लाह तुझो हिसाब किताब लिकाए वठे हा बिन के खबर न पवे हा हाने पान के रुसवा कई त हशर में अल्लाह तो के अहरे जलील रुसवा कंदो तो तोखे खबर कोनी जो ते तुझा चाचा मामा अब्बो अम्मा सब हुंदा अल्लाह उते गुनाह ज़ाहिर कंदो दा किते लिखी गुनाह तो करी त लिकाए छड़े यार एहो ॾाढ मुर्सी न कर एहो पंहिंजे मथां ज़ुल्म न कर जो गुनाह करी वरी यारन दोस्तन के ॿुधाई दो वती अल्लाह का माफी वठे हबीबन फरमायो कुल्लु नास खताऊन व खैरुल खल्क़ाइन तव्वाबून हर इंसान खातिया पर भलो गुनहगार हुआ जेको गुनहगार भलो आ जेको गुनाह करे